एक बुजुर्ग रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, मुंहिंजो हिकु पाड़ेसिरी हो, उहो एतिरो त घणो नशो कंदो हो जो नशे जे करे उनखे सुबुह ऐं शाम जी बि ख़बर न पवंदी हुई। मां उनखे नसीहत कंदो हुउसि, नेकी जी दावत ॾींदो हुउसि ऐं सम्झाईंदो हुउसि, पर उहो मुंहिंजी कंहिं ॻाल्हि ते ध्यानु न ॾींदो हो। हिकु ॾींहुं मुंहिंजे उन पाड़ेसिरी जो इंतकाल थी वियो, उहो वफ़ात करे वियो। मरण खां पोइ मूं उनखे ख़्वाब में बुलंद मक़ाम ते ॾिठो। इन एज़ाज़ ऐं फ़ज़ीलत वारो जन्नती लिबास पाए रखियो हो। मूं हैरानी मां पुछियो, तोखे कहिड़े अमल जे सदक़े ही मक़ाम नसीब थियो आहे? मुंहिंजे पाड़ेसिरी जवाबु ॾिनो, मां हिकु ॾींहुं ज़िक्र जी महफ़िल में हाज़िर थियुसि त मूं हिकु मुहदिस यानी प्यारे आका मकी मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जूं हदीसूं बयान करण वारे आलम साहिब खे फरमाईंदे ॿुधो, जंहिं शख़्स नूर वारे आका मकी मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते वॾे आवाज़ सां दुरूद पाक पढ़ियो, उन जे लाइ जन्नत लाज़िम थी वई। तो मुहद्दिस साहिब पाण बि प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ियो। मूं बि उन जी पैरवी कई, यानी वॾे आवाज़ सां मूं बि दुरूद शरीफ़ पढ़ियो। असांखे ॾिसंदे ॿियनि माण्हुनि बि दुरूद पाक पढ़णु शुरू कयो। बसि उन ॾींहुं जो पढ़ियल दुरूद पाक कमु अची वियो। जेके माण्हू उन महफ़िल में शरीक हुआ, दुरूद पाक जी बरकत सां अल्लाह पाक सभिनी जी बख़्शिश फरमाए छॾी ऐं हीअं मुंहिंजी बि बख़्शिश जो ज़रियो थी वई। अमीन बड़े आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अलैहि।